अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿाहिरि ठीक ठाक हूंदो। अल्लाह साईं सभिनी भाइरनि खे ख़ुशि रखंदो। तव्हांजे सदके अल्लाह साईं असांजा बि ग़म परेशानी दूर कंदो। दोस्तों, अल्लाह साईं जो नालो वठी अॼु जो व्लॉग असां शुरू कयूं था ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त अॼु मां किथे वञी रहियो आहियां ऐं अॼु मां छा करे रहियो आहियां। दोस्तों, हिकु ग़रीबाणो वॻो आहे, हे मूंखे मिड़े हथु कयो आहे, उहो आहे अॼु मूंखे दर्जे खे ॾियणो। त मां तव्हांखे ॾेखारींदुमि त मां ॿाहिरि ई तव्हांखे थोरो नज़ारो बि ॾेखारियां ऐं मां पंहिंजो वॻो बि ॾींदुमि ऐं उन खां बाद में तव्हांखे ॾेखारींदुमि फुल तरीक़े सां वीडियो। दोस्तों, ॾिसिजो पूरो, तमामु मज़ेदार वीडियो थींदो। ऐं तव्हांखे दुबारा हिकु अर्ज़ु कयां थो त जेके मुंहिंजा दोस्त ॾिसी रहिया आहियो त प्लीज़ असांजी सपोर्ट कजो ऐं असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। त दोस्तों, अल्लाह साईं जो नालो वठी शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। दोस्तों, मां वञी रहियो आहियां पंहिंजी गलियुनि मां रोड जी साइड। उते साम्हूं आहे, बसि एॾो तमामु घणो परे न आहे। हिन गलियुनि खां साम्हूं ई असांजो स्टॉप आहे जिथे असांखे बाआसानी हर शइ मिली वेंदी आहे। दर्जी हुजे, धोबी हुजे, नाई हुजे, जेके बि सब्जियुनि जा दुकान आहिनि हिते साम्हूं तक़रीबन आहिनि। हीअ असांजी गली आहे। दोस्तों, असां व्लॉगिंग कयूं था, हिकु नंढड़ी कोशिशि आहे, उनखे कामयाबु तव्हां दोस्त ई बणाए सघो था पंहिंजी सपोर्ट सां। दोस्तों, वीडियो पूरो ॾिसिजो ऐं जेके नवां दोस्त आहिनि से असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। अगरि तव्हांखे वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं शेयर लाज़मी कजो। त दोस्तों, वीडियो तव्हां पूरो दोस्तों, ही आहे असांजे इलाइक़े जो सैलून जिथों असां वार ठाराईंदा आहियूं। हिकु जीअं वॾनि शहरनि में हूंदो आहे इन त न आहे, असांजे ग़रीबाणो ॻोठ जे हिसाब सां सैलून आहे, पर पोइ बि माशाअल्लाह उस्ताद जो हथु ॾाढो बहितरीनु आहे। हे तव्हां ॾिसो था त उस्ताद फस्ट क्लास तरीक़े सां नंढिया वार ठाहे रहियो आहे। हेलो दोस्तों, आउं पहुतो आहियां खेर खेर सां घर। मां नंढे जा वार ठारायमि। दोस्तों, आउं वयुमि त दर्जे खे कपिड़ा ॾियण, पर नंढो ज़िद करे रहियो त बाबा हलूं शहर, मूंखे ठहिराइणा आहिनि वार। त दोस्तों, मां नंढे जा वार ठाराए पहुतो आहियां घर। तव्हां ॾिसो केॾा फस्ट क्लास ज़बरदस्त मां नंढिया वार ठाराया आहिनि। दोस्तों, हिकु मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हीअ असांजी नंढी कोशिशि आहे। अगरि तव्हांखे सुठी लॻे त तव्हां लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां ॿाहिरि मुंहिंजी सपोर्ट लाज़मी कंदव।